हमद सना का बाद इंतहाई वाजिबुल एहतराम मुझा प्यारा अजीज दोस्तों बुजुर्गों, अजो की बाबरकत महफिल नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत बासआदत जी खुशी में मुनक़िद पज़ीरा। अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में दुआ है, अल्लाह रब्बुल आलमीन असां जो इत गड थियण खैरो खैरात के पंहिंजे बारगाह में कबूल ऐं मक़बूल फरमाए। मुझा अजीज दोस्तों, याद रखो एकड़ी हुंदी आहे सीरत मुस्तफ़ा, ॿियो हूंदो आहे मीलाद मुस्तफ़ा। सीरत मुस्तफ़ा इन जे करे मनाई वेंदी आहे ताकि माण्हुनि जे दिल में इत्तबाए रसूल पैरवी रसूल जो जज्बो पैदा थिए। सीरत इन जे करे मनाई वेंदी आहे ऐं मीलाद इन जे करे मनायो वेंदो आहे त मोमिननि जे दिलनि में अदब मुस्तफ़ा जो जज्बो पैदा थिए। सीरत इत्तबा जो दरस ॾींदी आहे, पैरवीअ जो दरस ॾींदी आहे, सबक ॾींदी आहे ऐं मीलाद मोहब्बत ऐं अदब जो दरस ॾींदो आहे। हाणे इन में फ़र्क़ छा आहे? अल्हम्दुलिल्लाह असूं सीरत नबी भी मनाईंदा आहियूं, मीलाद नबी भी मनाईंदा आहियूं। बाज़ माण्हू सीरत मुस्तफ़ा त मनाईंदा आहिनि लेकिन मीलाद मुस्तफ़ा नथा मनाईंदा। हाणे इन में फ़र्क़ छा आहे? मीलाद मुस्तफ़ा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे अदब जो दरस तो ॾिया, मोमिननि जे दिल में अदब तो ॾेखारे, अदब तो सेखारे। अगर इत्तबा में का कमी रहिजी वई, अमाल में अगर का कमी रहिजी वई, नमाज़न में रोज़न में अगर का कमी रहिजी वई, पो भी माण्हू खारिज अज ईमान नथो थिए, फासिक फाजिर गुनाहगार थिए तो लेकिन खारिज अज ईमान नथो थिए। काफिर उनखे तू न चवंदई, लेकिन उन जे बरअक्स सजी जिंदगी तबलीगियूं कर, नमाज़ियूं पढ़, रोजा रख, नेक अमल कर, लेकिन अगर अदब मुस्तफ़ा तुझे दिल मां निकरी वियो तू खारिज अज ईमान थी वेंदो, खारिज अज ईमान थी वेंदो। केतिरो भी गुनाहगार हुजे उनके फासिक माण्हू चवंदो, भले चोर हुजे, कातिल हुजे, ज़ानी हुजे, शराबी हुजे, वो जहन्नम में वेंदो, बिल आखिर सजा पूरी करे वो बिल आखिर जन्नत में वेंदो। लेकिन जिन जे दिल में अदब मुस्तफ़ा निकरी वियो, खुदा जो कसम हमेशा जहन्नम में हूंदो, कॾहिं भी जन्नत में न वेंदो। अल्लाह ताला इरशाद फरमायो, ए ईमान वारो, मुझे महबूब खां पंहिंजी आवाज़न के बुलंद न करियो। अल्लाह ताला मोमिनन के अदब मुस्तफ़ा सेखारे रहियो आहे। अल्लाह पाक मोमिनन के मुस्तफ़ा जो अदब सेखार रहियो आहे। अल्लाह पाक फरमायो, ईमान वारो, मुझे महबूब खां अवां जो आवाज बुलंद न थिए। या अल्लाह, अगर आवाज बुलंद थी वियो, एतरी मामूली अगर बेअदबी थी वई त पोइ छा थींदो? अल्लाह पाक फरमायो, अंतहबत अमालुकुम व अंतुम ला तशूरून, अवां जा सब अमल चट थी वेंदा, खत्म थी वेंदा, अवां के इन्हनि जो शऊर भी न हूंदो। याद रखो, अमल सब खत्म थियण कुफ्र जी निशानी आहे। अमल सब खत्म थियण कुफ्र जी निशानी। अगर को मोमिन मुसलमान इस्लाम के छड़े करे जड़ी बियो दीन अपनाए मुर्तद थी वने तो हुन इस्लाम जे अंदर जेके भी नेक कम किया उहे सब जाया थी ता वने। यानी कुफ्र जेको आहे वो तमाम नेक अमलन के खत्म करे तो छड़े। तो अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो, अगर महबूब जी एतरी मामूली भी अवा बेदबी के तो सब अवा जा अमल खत्म थी वेंदा, गोया के काफिर थी वेंदा। लेकिन अल्लाह पाक फरमायो, व अंतुम ला तशूरून, ऐं अवा के इन अमल जाया थियण जो शऊर भी न हूंदो। याद रख, अगर को मोमिन मुसलमान मुर्तद थिए उन जा अमल त जाया थियन था, काफिर त थिए तो, लेकिन अल्लाह पाक उन खां इहो शऊर सलब न तो करे। इहो पछतावे वारो शऊर कॾहिं भी अल्लाह पाक उन्हनि न तो वठे।
मता जो वरी बाद में पछताए त यार मुंहिंजा सभु अमल ज़ाया थी विया ऐं कुफ्र में दाख़िल थी वियो आहियां, मुर्तद थी वियो आहियां, इस्लाम खे मूं छॾियो मां। इनखे इहो पछतावे वारो शऊर अल्लाह पाक, अमल त ज़ाया थी वेंदा आहिनि, कुफ्र अमलनि खे ज़ाया कंदो आहे, लेकिन उनखे इहो शऊर बाक़ी रहंदो आहे। लेकिन अल्लाह पाक फरमायो जेको मुंहिंजे महबूब जो बेअदब आहे, मामूली बि बेअदब करे, उनजा अमल त सभु ख़त्म थी वेंदा, लेकिन उनखे पछतावे वारो शऊर भी खत्म थी वेंदो। दोबारा वरी जेर मुझे महबूब जी मामूली बेअदबी करे, दोबारा वरी अल्लाह पाक फरमाए तो मता ये न थिए जो वो बेअदब गुस्ताख दोबारा वरी इस्लाम में दाखिल थी विया, पछताया तो मुझे सब अमल ज़ाया थी विया, बर्बाद थी वियो, मुझा अमल ज़ाया थी विया। अल्लाह पाक हुन खां इहो शऊर भी खत्म करे छॾींदो आहे। अमल हूं ज़ाया थी वेंदा, लेकिन अल्लाह पाक इनके इहो पछतावे वारो शऊर भी खत्म करे छॾींदो आहे। त याद रखो इहो मीलाद मुस्तफ़ा जे अदब जो पैगाम तो ॾे। असां अवां जे दिल मां जेके उहा अदब आहे, असां तो जे दिल में मुस्तफ़ा जी मोहब्बत आहे, अॼो के दौर में उन तस्वुर खे कढियो पियो वञे। इहो मीलाद इन जो पैगाम सिर्फ इहो आहे त इन असां जे नौजवान नस्लन में दोबारा मोहब्बत रसूल, अदब रसूल जो जज्बो पैदा थी वियो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। सल्लल्लाहु मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। आवा के मशरब सहाबा ॿुधाईंदोसि त सहाबा कीअं मुस्तफ़ा जो अदब कंदा हुआ। बाज़ रिवायतूं अवां जे ॻोठ में ॿुधायूं ऐं बाज़ रिवायतूं अॼु अवां खे नयूं ॿुधाईंदोसि। पहिरीं अचे ॾिसूं था मशरब अबू बकर सिद्दीक़ छा आहे, सहाबा कीअं महबूब जो अदब कंदा हुआ। महबूब जे विसाल जा ॾींहं क़रीब आया, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबियत थोड़ी नासाज थे, पान करीमन हजरत अबू बकर सिद्दीक के हुक्म दिनू, प्यारा अबू बकर मुझे सहाबा के नमाज पढ़ाया। बुखारी शरीफ जे अंदर हदीस आ, मुझे महबूब फरमायो प्यारा अबू बकर मुझे सहाबा के नमाज पढ़ाया। 3 ॾींहं थी विया मुस्तफ़ा घर खां ॿाहिरि न निकिता आहिनि। पोइ हिकिड़े ॾींहुं नमाज असर हजरत अबू बकर सिद्दीक सहाबा के मस्जिद नबवी जे अंदर पढ़ाए रहियो आहे। मुझो गलो थोरो बेही रहियो आहे, तर्ज खां न आहियां, लेकिन अल्हम्दुलिल्लाह ॻाल्हि खे समझो। असल मक़सद हूंदो आहे समझण। हजरत अबू बकर सिद्दीक नमाज पढ़ाए रहियो आहे जमात सां। सहाबाए किराम पुठियां नमाज पढ़ी रहिया आहिनि। महबूबन जी तबियत थोरो इफ़ाक़ो महसूस कियो। महबूबन जी तबियत चाहियो त हजरत अबू बकर के ॾिसां त कीअं मुंहिंजा ग़ुलाम इन जे पुठियां नमाज पढ़ी रहिया आहिनि। सुभान अल्लाह। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम चाहियो त सहाबा के ॾिसां, पंहिंजे ग़ुलामन के ॾिसां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथियो आयो आ, पंहिंजे हुजरे मुबारक जे दरवाज़े तां अचे पर्दो मुबारक हटाई आ। सुभान अल्लाह। जॾहिं पर्दो मुबारक हटाई आ त शारईन हदीस लिखन था त 2 वजहूं थियनि थियूं। हिकिड़ी वजह इहा आहे त पर्दे हटाइण जी सहाबा आवाज़ ॿुधी। ॿी वजह इहा आहे त नबी पाक जिन वक़्त पर्दो हटायो त मुस्तफ़ा जे चेहरे मुबारक जी नूर जी शुआयूं मस्जिद नबवी में पयूं। सुभान अल्लाह। जॾहिं महबूब चेहरो मुबारक जॾहिं पर्दे खां ज़ाहिर कयो आहे, सहाबा नमाज में सहाबा नमाज भुलिजी विया, क़िबलो भुलिजी विया। सहाबा फरमाइनि था मुस्तफ़ा जो चेहरो ईअं चमकी रहियो हो जीअं क़ुरान खुलो हुजे। सुभान अल्लाह। 2 वजहूं, अगर आवाज आयो पर्दे जो त कन बेताब हा, अगर नूर जूं शुआयूं आयूं त अखियूं बेताब हुयूं मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ। सहाबा नमाज में फरमाइनि था खुदा जो कसम महबूब जो चेहरो ईअं चमकी रहियो हो, ईअं महबूब तबस्सुम फरमा रहिया हा जीअं त क़ुरान खुलो हुजे। सुभान अल्लाह। खां पुछां, हिते अगर असू नमाज में बीठा हुजूं, को माण्हू अचे ओड़ा खुंजण तरफ़ां भी खिले, असू ॾिसंदासीं हुनखे? न। नमाज में माण्हू काबतुल्लाह जी तरफ़ नारींदो आहे, मुतवजा थींदो आहे, सजदे जी जॻह ते नारींदो आहे।
सवाल पैदा तो थिए त सहाबा नमाज में हुजूर के कीअं ॾिठो आहे। हुजूर जो हुजरो मुबारक खुंजणे तरफ़ खां हो। खुदा जो कसम आहे केर नथो ॾिसी सघे मगर सहाबा बेसाख्ता थी करे किबलो भुलिजी विया आहिनि, महबूब जे दीदार में मुस्तग़रक़ थी विया। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, जश्न ईद मिलादुन नबी, लब्बैक लब्बैक लब्बैक। केर नथो ॾिसी सघे मगर सहाबा किबलो भुलिजी विया, हुजूर जे दीदार में ईअं मुस्तग़रक़ थी विया आहिनि। सहाबा फरमाइनि था करीब हो ईअं असूं दीदार मुस्तफ़ा में ग़रक़ थी वियासीं, करीब हो जो असूं पंहिंजूं नमाज़ूं बि टोड़े छॾियूं आहे। करीब हो असूं पंहिंजूं नमाज़ूं टोड़े छॾियूं आहे। अॼु तौहीद बचाइण वारे खे इहा फिक्र आहे त अगरि माज़अल्लाह नमाज जे अंदरि अगरि महबूब जो ख्याल ऐं तसव्वुर आयो तव्हांजी नमाज टुटी वेंदी। अड़े असूं अवां जी नमाज़नि खे ॾिसूं या हुन आशिकनि जी नमाज़नि, सुभान अल्लाह, सहाबा जी नमाज खे ॾिसूं या असूं अवां जी नमाज खे ॾिसूं। खुदा जो कसम अहिड़ी नमाज जिन में तसव्वुर मुस्तफ़ा सां जिंजी नमाज भॼी थी वञे, खुदा जो कसम खणी वञो पंहिंजूं नमाज़ूं जहन्नम में। उहा नमाज नाहे जिन में तसव्वुर मुस्तफ़ा न हुजे। सहाबा अल्लाह जी इबादत में नमाज में कीअं मुस्तफ़ा जो अदब करे रहिया, सुभान अल्लाह, कीअं महबूब जो दीदार करे रहिया। इते हिकिड़ी जंग छिड़ी वई आहे। हिकिड़ो हूंदो आहे अक़ल, ॿियो हूंदो आहे इश्क। हाय हाय हाय, अकल ब कम कंदो आहे, हो या ना करियां या म करियां, ब कम कंदो आहे। यानी हो ना में हूंदो आहे, मंज़िल ते न पुॼाईंदो आहे। इश्क जेको आहे सो मंज़िल ते पुॼाईंदो आहे। अल्लामा इक़बाल फरमाए थो बेख़तर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क, अकल में तमाशाए लबे बाम भी। अकल अञा हुते वेही सोचे थी त जेरे में लाड़िया न लाड़िया, इश्क छलांग लॻाए। सुभान अल्लाह, बेशक, हाय हाय। इते हिकिड़ी जंग छिड़ी पई आहे। अकल सहाबा खे चियो सहाबा हेॾ काबतुल्लाह आहे, हितां खां चेहरो मथां हटायो, अगरि हितां खां हेॾे मुस्तफ़ा जी तरफ़ नारियो अवां जी नमाज भॼी पवंदी। इश्क जवाब ॾिनो आहे, इश्क जवाब ॾिनो आहे त हेॾ त आहे काबो पर हेॾ काबे जो बि काबो आहे। सुभान अल्लाह, हाजियो आओ शहनशाह का रोजा देखो, काबा तो देख चुके हो, काबे का काबा देखो। नमाजों की कज़ा, नमाजें गर कज़ा हो तो फिर अदा हो, निगाहों की कज़ाएं कब अदा हो। यो हो मुक्तदी जो हाल जो किबला भुलिजी विया। अचे ॾिसूं था इमाम जे मथां छा गुज़रिया। ए अबू बकर तुझे मथां छा गुज़रिया जिन टाइम ते महबूबन हुजरे मुबारक खां पंहिंजो पर्दो हटायो आहे। खुदा जो कसम सहाबा किबलो भुलिजी विया आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे भी कुछ अंदाज़ो थियो त महबूब तशरीफ़ खणी आया आहिनि। खुदा जो कसम हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुसलो छॾे करे पुछा। सुभान अल्लाह। हाण वरी हुजूर जी फतवा ॿुधा। हुजूर ईअं न फरमायो तव्हां मुंहिंजी तरफ़ नारियो अवां जी नमाज भॼी पई, ना। हुजूर फरमायो ए सहाबियो पंहिंजी नमाज खे मुकमिल करे छॾियो, पंहिंजी नमाज़न खे मुकमिल करे छॾियो आहे। सहाबा जे हिन अमल असांखे ॿुधायो त इबादत ख़ुदा जी आहे, नमाज ख़ुदा जी आहे, मगर ख़ुदा जो कसम उन में अदब मुस्तफ़ा हुजे त उहा क़ाबिल क़बूल आहे। अगर नमाज अल्लाह जी इबादत जेका अदब मुस्तफ़ा खां ख़ाली आहे, ख़ुदा जो कसम उहा क़ाबिल क़बूल न आहे। बेशक। अल्लामा इकबाल फरमाए तो अज़ां अज़ल से तेरे इश्क का तराना बनी, नमाज तेरे नजारे का एक बहाना बनी, अदाए दीद सरापा नियाज थी तेरी, किसी को देखते रहना नमाज थी तेरी, किसी को देखते रहना नमाज थी तेरी। ओ साहबा जो अकीदो, साहबा जो अदब, अल्लाह जी इबादत में कीअं महबूब जो अदब कंदा। यो मशरब अबू बकर सिद्दीक़,
मशरबे उस्मान, मशरबे उमर, मशरबे अली बुधाए करे वक्त भी पूरो थींदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना हबीबना शफीना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। ये हो मशरबे अबू बकर सिद्दीक, मशरबे उमर फारूक। हजरत उमर फारूक काबतुल्लाह जे मताफ में आ तवाफ करे रहियो आ। दौरान तवाफ जॾहिं हजरे असवद वटि आयो आ, हजरे असवद सां खिताब करण लॻो आ। हजरत उमर फारूक फरमाए तो हजरे असवद जे जॾहिं अॻियां आयो आ, हजरत उमर फारूक हजरे असवद सां खिताब करण लॻो आ। इन्नी आलमु अन्नक हजरुन ला तनफउ व ला तदुर्रु वल्लाहि मा कब्बलतुक लौला रअयतु रसूलल्लाहि युकब्बिलुक फकब्बल। हजरत उमर फारूक हजरे असवद के फरमाए तो उमर जाने तो तू हिकड़ो पत्थर आईया, न मुझो नफो तुझे हथ में आ, न मुझो नुकसान तुझे हथ में आ। उमर वो आज को पत्थर तोड़े करे अचे इस्लाम में दाखिल थियो आ। खुदा जो कसम आई हजरे असवद उमर तो के कडी भी चुमे न दिया, मगर छा करे उमर मजबूर आ। उमर जे महबूब जा चप मुबारक तुझे मथा लगाईंदा इन जे करे उमर तो के चुमी दे रहियो आ। सुभान अल्लाह। असुई तू भी उम्रे ते हज ते वेंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहो शरफ हासिल थियो आ हजर असवद के बोसे जो, लेकिन असुई तू केड़ी नियत सां हजर असवद के चुमंदा? इन नियत से चुमंदा आहियूं त असांजा गुनाह माफ़ थियनि। इन नियत से असां चुमंदा आहियूं। हजरत उमर फारूक फरमाए तो गुनाह माफ़ थियनि या न थियनि, मूंखे का लालच न आहे। आऊं सिर्फ इन जे करे तोखे चुमा तो जो महबूबन जा चप मुबारक तोजे मथा। सुभान अल्लाह। ॾिसूं था आया हजरे असवद के हुजूर बोसो ॾिनो हो या हजरे असवद हुजूर जे चपन के बोसो ॾिनो हो? हुजूर जी जॾहिं विलादत थिया, अम्मा हलीमा जे नसीब में हुजूर जो तिफल आयो। अम्मा हलीमा फरमाए थी त मूं सोचो मुंहिंजी काबतुल्लाह जो तवाफ करे वठां। अम्मा हलीमा फरमाए थी आऊं काबतुल्लाह जे सेन में आई आहियां, मताफ में आई आहियां। दौरान तवाफ मूं सोचो मां त हजरे असवद तारा हुजूर खे चुमी ॼारायां। अम्मा हलीमा फरमाए थी खुदा जो कसम आ, दौरान तवाफ जॾहिं हजरे असवद जे करीब थिया इन नियत से त चुमी ॼाराया। अम्मा हलीमा फरमाए थी जीअं आऊं हजरे असवद जे हुजूर खे मूं करीब थियो मां, खुदा जो कसम हजरे असवद पंहिंजी काबतुल्लाह जी दीवार मां ॿाहिरि निकिरी करे अचे महबूबन खे बोसे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, गश्त वलादुल नबी, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। पत्थर भी सुञाणंदा हा त इहो अल्लाह जो महबूब आ। सुभान अल्लाह। वण भी सुञाणंदा हा, जानवर भी सुञाणंदा हा। कायनात में जो कुछ सिवाय काफर इंसान, काफर जिन्न खां हर चीज महबूब जो अदब कंदी ही, महबूब जी ताज़ीम कंदी। इहो हो मशरबे उमर फारूक। अचे ॾिसूं था मशरबे उस्मान गनी छा आहे। सुभान अल्लाह। हुदैबिया जी ॻाल्हि आ, महबूबन हजरत उस्मान के सफ़ीर बनाए करे मोकिलियो आ काफरन जी तरफ। हजरत उस्मान गनी आयो आ, मुज़ाकिरात थिया, मुज़ाकिरात खत्म थिया, हज जो इनकार थी तो वञे त हिन साल मुसलमान हज न कंदा, अगले साल हज कंदा। मुज़ाकिरात जॾहिं खत्म थी वञनि था, हजरत उस्मान वरी अचण लॻो आहे महबूबन जी तरफ। जॾहिं हजरत उस्मान दोबारा जॾहिं वापस अचण लॻो आहे त काफरन चयो ए उस्मान हज जो तो इन साल इनकार थी वियो आ, लेकिन तू आयो आई हाण काबतुल्लाह जे सहन में बीठो आ, तोखे इजाजत आ त तू काबतुल्लाह जो तवाफ करे वठा। बाकी ॿिया साहबी हुजूर अगले साल अची करे तवाफ कंदा, लिहाज़ा तू आयो आहीं हाण तू काबतुल्लाह जो तवाफ करे वठा। खुदा जो कसम 6 साल खां बाद हजरत उस्मान गनी काबतुल्लाह जे सहन में बीठो आ। घणे टाइम खां बाद? 6 साल खां बाद। अखियूं भी तरसी वयूं, दिल भी तरसी वई हुई।
हजरत उस्मान के जॾहिं काफ़िरनि इहो चयो त हुजूर अगले साल ईंदा, तूं हाणे आयो आहीं काबतुल्लाह जे सेन में आहीं, तोखे इजाज़त आहे तूं काबतुल्लाह जो तवाफ़ करे वठ। हजरत उस्मान सोचो त आया अल्लाह पाक कुरान में त किथे मना न कयो हो, मना त न कई आहे त जॾहिं रसूल नबी गॾु न हुजे त तवाफ़ मतां करियो। हजरत उस्मान काबत कुरान जी तरफ निगाह कई आहे, कुरान मां जवाब अचे तो एड़ी केड़ी हिकड़ी आयत भी ना है जिते रसूल गड न हुजे त तवाफ मता करियो। कुरान जे तरफ खां इजाजत मिली वई आहे। हजरत उस्मान हदीस जी तरफ निगाह तो करे, आया हुजूर कॾहिं फरमायो हुजे त मां गड न हुजां त तवाफ मता करियो। हदीस में भी का भी मना न हुई। हजरत उस्मान वरी सोचो त महबूबन जिन वक्त मूंखे मोकलियो पे सफ़ीर बनाए करे आया, उन टेम ते त मना न कयो हूं त मां गड न आया तवाफ मता करी। कुरान खां इजाजत मिली वई, हदीस खां इजाजत मिली वई, ऐं हुजूर जिन टेम ते रवानियो पे उन टेम ते मना भी न कई हुई। पोइ हजरत उस्मान पंहिंजे दिल खां पुछो, सुभान अल्लाह, इश्क खां पुछे या काफरन के चोण लगो आहे, बदबख्तो अवां मुस्तफा जे गुलामन जे ईमान के छा समझो आहे। अवी चौथा तो उस्मान पंहिंजे महबूब जे बगैर हिन काबतुल्लाह जो तवाफ करे। हिन काबे के असु सुञाणंदासीं कॾहिं हासी, हिन काबे में असु बुत रखी करे उनके पूजींदासीं। अवी चौथा त आउं पंहिंजे महबूब जे बगैर हिन काबे जो तवाफ करियां। हजरत उस्मान उन काफरन के चोण लगो आहे, बदबख्तो मां काबतुल्लाह अल्लाह जे घर में बीठो आहियां, मगर खुदा जो कसम महबूब गॾ न आहे, न अल्लाह जे घर जो तवाफ न कंदुसि। हजरत उस्मान बगैर तवाफ जे दोबारा वरी हली, मां अल्लाह जे घर में बीठो आहियां मगर महबूब गॾ न आहे, ऐं काबतुल्लाह जो तवाफ भी न कंदुसि। इहो मशरबे उस्मान गनी। ॾिसूं था मशरबे अलीउल मुर्तज़ा छा। हाय हाय हज़रत अवां हीअ ॻाल्हि ॿुधी हूंदी, मगर हर कंहिं जो बयान अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा जी असर नमाज कज़ा थी वई, असर नमाज कज़ा थी वई, ऐं महबूब भी शुरू त न पुछो त अली तो नमाज पढ़े हा या ना ही हजरत अलीउल मुर्तज़ा चियो, या रसूल अल्लाह मु नमाज न पढ़े मां। अगर हजरत अली चवे हा त महबूब हुकुम दे हा त तू नमाज पढ़ा। हजरत अली सोचो अगर आऊं चवां हा त या रसूल अल्लाह मु नमाज न पढ़े मां त हुजूर मूंखे नमाज जो हुकुम दे हा, मता ईअं न थिए त हुजूर ॿिए जी किन सहाबीअ जी हिंज जो इंतखाब करे छॾे हा। खुदा जो कसम आ, हेॾा अल्लाह जी नमाज आ, हेॾा मुस्तफा जो चेहरो आ, मुस्तफा जे चेहरे मुबारक के हिंज में रखण जो मौको मिलियो आ, हेॾा अलीअ जहिड़ो जवान आ। खुदा जो कसम आ, अलीअ जो ईमान नमाज जी तरफ को तो वञे, हुजूर जे चेहरे जी तरफ तो वञे। सुभान अल्लाह। हजरत अली मुस्तफा जे आराम जे मथां पंहिंजी नमाज के कज़ा करे छॾी आ। जॾहिं सिज उली वियो, असर जो वक्त खत्म थी वियो त पाण करीमन उथिया, हाणे पुछा कनि था अली तो नमाज असर पढ़े ही या ना। जिन टेम ते वक्त हो उन टेम ते न पुछूं, हाणे पुछनि था ए अली तो नमाज पढ़े हा या ना। हजरत अली चवे तो या रसूल अल्लाह नमाज मूं न पढ़े मां। नबी पाक फरमायो प्यारा अली कज़ा करे पढ़ा। हजरत अलीउल मुर्तज़ा महबूबन जी तरफ नारियो आ, हुजूर अली मनशाए अली समझी विया आहिनि त या रसूल अल्लाह नमाज तो जे अदब में कज़ा थी वई हुजे, अली वरी उनखे कज़ा करे पढ़े। हदीस जा लफ्ज़ आहिनि, महबूब दुआ घुरे आ, मुझे महबूब हथ खड़िया आहिनि, दुआ घुरियूं आ, अल्लाहुम्मा इन्ना अलियन कान फी तातिक व ताति रसूलिक। या अल्लाह अली तुझी तात में हो ऐं तुझे रसूल जी तात में हो। या अल्लाह अली तुझी तात में हो, तुझे रसूल जी इताअत में हो। हाणे अवी मूंखे ॿुधायो नमाज पढ़ण में अल्लाह जी इताअत आहे या नमाज कज़ा करण में अल्लाह जी इताअत?
पढ़ण में अल्लाह जी इताअत आहे न, पोइ हज़रत अली त नमाज न पढ़ी हुई, पोइ कीअं अल्लाह जी इताअत में? सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में अचे थी? सम्झ में अचे थी? जी जी। हज़रत अली नमाज न पढ़ी हुई, नमाज कज़ा करे छॾी। पोइ यार हुजूर फरमायो या अल्लाह अली तुंहिंजी बि इताअत में हो ऐं तुंहिंजे रसूल जी इताअत में हो। चलो रसूल जी इताअत त सम्झ में अचे थी त असर नमाज महबूबन जे आराम जे मथां कुर्बान करे छॾियूं, लेकिन नमाज पढ़ण में इताअत आहे, कज़ा करण में इताअत न आहे। मालूम छा थियो? मालूम इहो थियो असल में इताअत रसूल ही इताअत खुदा आहे। सुभान अल्लाह। महबूब जी इताअत के हकीकत में उन अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत के। बेशक सहाबा फरमाइन था खुदा जो कसम महबूब ईअं दुआ घुरिया, असां अंधेरे खां बाद वरी असर जो वक़्तु ॾिठोसीं, महबूब हीअं पंहिंजो हथ मुबारक कयो आहे हीअं सिज मथे थी वियो हुजे जीअं को माण्हू रस्सीअ सां किन चीज़ खे छिकींदो आहे। साहबा फरमाइन था असां उंदाईअ खां बाद वरी असर जो वक़्तु ॾिठोसीं। सुभान अल्लाह। हाँ हिते हिकिड़ो ॿियो नुक्तो अव्हांखे ॿुधायां, जॾहिं सिज उलंदो आहे लहंदो आहे मग़रिब थी वेंदी आहे त सिज अल्लाह जे हुज़ूर सजदो कंदो आहे। सिज छा कंदो आहे? सजदो कंदो आहे। हाणे अवी मूंखे ॿुधायो जॾहिं महबूब ईअं हथ जो जॾहिं इशारो कयो हूंदो सिज उन वक़्तु कहिड़े मुक़ाम ते हूंदो? सजदे में हूंदो। सजदे में हूंदो, अल्लाह जी इबादत में हूंदो। जिन टाइम ते महबूब हीअं हथ जो इशारो कयो हूंदो, खुदा जो कसम आहे सिज उन वक़्तु सजदे में हूंदो। सिज बि तड़पजी करे अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो हूंदो या अल्लाह हिते तो जो सजदो आहे हुते तुंहिंजे महबूब जो सद आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जवाब ॾिनो हूंदो सिज तूं अलीअ खे न ॾिठो, अली मुझे सजदे के महबूब जी अदब जी खातिर कुर्बान करे छड़ी ए सजदो हर शाम थींदो रहंदो वञ मुझे महबूब जे बुलावे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। यो साहबा जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुस्तफा जो अदब, मशरब अबू बकर सिद्दीक भी अवां ॿुधो, मशरब उमर फारूक भी ॿुधो, उस्मान गनी भी ॿुधो, अली अल मुर्तजा भी ॿुधो। मुस्तफा जो सहाबा एतिरो अदब कंदा हा, एतिरो अदब कंदा हा। हज़रत अबू बकर सिद्दीक खां की पुछा के त तूं उम्र में वॾो आहीं या महबूब वॾा आहिनि? हजरत अबू बकर नु पूछा क्यों? हजरत अब्दुल्ला बिन अब्बास खां भी पूछा कई हुई बाज़ रिवायतन में तू वॾो आहीं या हुजूर वॾो आहे? हजरत अबू बकर सिद्दीक फरमाए तो वॾो त महबूब ही आहे मगर आऊं सिर्फ पैदा पहिरियां थियो। सुभान अल्लाह। सहाबा जो अदब ॾिसा न, महबूब त हुजूर ही आहे, वॾो त हुजूर ही आहे मगर आऊं हुजूर खां पहिरियां पैदा थियो आहियां। खुदा जो कसम आहे जिन जो नालो मुहम्मद हूंदो हो सहाबा उन जो एतिरो अदब कंदा हा जो उनखे जॾहिं अचींदो हो त पंहिंजी जॻह छॾे ॾियारींदा हुआ, अदब सी नालो वठंदा हुआ, सिर्फ़ मुहम्मद जे नाले जी वजह सां। एतिरो सहाबा अदब कंदा हा। नमाज में अल गरज़ जॾहिं सहाबा हुजूर जी